दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू ए सेक्शन ऐं बी सेक्शन थाणे हदुनि में फीमेल्स स्कूल्स ऐं ट्यूशन सेंटर्स ॾांहुं पढ़ण वेंदड़ न्याणियुनि खे शहर जा उबाश बासरनि जा पुट ऐं उन्हनि जा दोस्त मम्मी डैडी मोटरसाइकिलुनि कारुनि ते चढ़ी फुल आवाज़ गाना वॼाए ईंदड़ वेंदड़ स्कूली शागिर्दियाणियुनि जा चोरी टिकटॉक वीडियोज़ ठाहे सोशल मीडिया ते वायरल। शहर जा उबाश बासरनि जा पुट बर्गर स्टाइल मम्मी डैडियुनि खे पुलिस हथ विझण लाइ बि तयारु नाहे। छोरनि खे कयूं था त बासरनि जूं फ़ोनूं अचण शुरू थी वञनि थियूं। कंहिंखे गिरफ़्तार कयूं। एसएसपी बि बासरनि जा आहिनि, नौकरी नाहे विञाइणी पुलिस। शहर जे उबाश लोफर बासरनि जे पुटनि स्कूली शागिर्दियाणियुनि जा टिकटॉक सोशल मीडिया ते वीडियोज़ वायरल थियण ते शागिर्दियाणियुनि जे वालिदेन सख़्तु मायूसी जो शिकार थी विया। वालिदेन पंहिंजूं नियाणियूं स्कूलनि ऐं ट्यूशन सेंटरनि ते वञण खां इनकार। शहर जे उबाश लोफरनि मम्मी डैडियुनि छोरनि जे हरकतुनि सबबि सभई नियाणियुनि जी तालीम मुतासिर थी वई। शागिर्दियाणियूं तालीम पिराइण बजाए घरनि ताईं महदूद थी वयूं। शहर जे उबाश बासरनि जे बर्गर मम्मी डैडियुनि पुटनि जे नाफ़रमान लोफर ऐं किरियल हरकतुनि वारे अमल जे दादू जे सियासी समाजी शहरी ऐं स्कूली शागिर्दियाणियुनि जे वालिदेन ज़िले इंतिज़ामिया ऐं दादू पुलिस जी नाअहली जी सख़्तु मज़म्मत कई।